ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 13/11/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठे मीठे ॿार सभी खे पहिरियों पहिरियों अलफ़ जो पाठ पको करायो। आत्मा भाव आहिनि। प्रश्न: कंहिं हिकु ॻाल्हि में श्रीमत मनुष्य मत जी बिल्कुलु ई विपरीत आहे। उत्तर आहे, मनुष्य चईंदा आहिनि, मनुष्य मत चईंदी आहे की असां मोक्ष में हली वञूं। श्रीमत चईंदी आहे इहो ड्रामो अनादि अविनाशी आहे, मोक्ष कंहिंखे मिली न सघंदो आहे। भल कोई चए इहो पाठ वॼाइणु असांखे पसंदि न आहे, परंतु हिन में कुझु बि करे न सघंदा आहियूं। पाठ वॼाइणो ई आहे। श्रीमत ई तव्हांखे श्रेष्ठ ठाहींदी आहे। मनुष्य मत अनेक प्रकार जी आहे। ओम शांति। हाणे इहे त ॿार ॼाणंदा आहिनि की असां बाबा जे साम्हूं वेठा आहियूं। बाबा बि ॼाणंदा आहिनि ॿार असांजे साम्हूं वेठा आहिनि। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, बाबा असांखे शिक्षा ॾींदा आहिनि जो पोइ ॿियनि खे ॾियणी आहे। पहिरियों पहिरियों त बाप जो परिचय ॾियणो आहे, छो जी सभी बाप खे ऐं बाप जी शिक्षा खे भुलिजी विया आहिनि। हाणे जो बाप पढ़ाईंदा आहिनि, इहा पढ़ाई पोइ 5000 वर्ष पोइ मिलंदी। ये ज्ञान ॿियो कोई खे न आहे। मुख्य थियो बाप जो परिचय, पोइ इहे बि सम्झाइणो, पोइ इहे सभु सम्झाइणो। बाबा जो बि असांखे ज्ञान ॾिनो अथई, त पहिरियों बाबा जो परिचय, पोइ सभु सम्झाइणो। असां सभु भाउ आहियूं। सॼी दुनिया जी जो बि सभी आत्मायूं आहिनि, सभु आपस में भाउ आहिनि। सभी पंहिंजो मिलियो उहो पाठ वॼाइनि थियूं, हिन शरीर द्वारा वॼाईंदियूं आहिनि। हाणे त बाप आया आहिनि नई दुनिया में वठी वञण लाइ, जेके स्वर्ग चइबो आहे, परंतु हाणे असां सभु भाउ पतित आहियूं। आत्मा हिकु बि पावन न आहे। सभी पतितनि खे पावन ठाहिण वारो हिकु बाप ई आहे। इहा आहे ही पतित विकारी रावण जी दुनिया। रावण जो अर्थ ई आहे 5 विकार स्त्री, 5 विकार पुरुष में। बाप ॾाढो सिंपल रीति सम्झाईंदा आहिनि, तव्हां बि ईअं सम्झाए सघंदा आहियो। जो पहिरियों इहे सम्झायो त पहिरियों इहे सम्झायो कि असां सभिनि आत्माउनि जो बाप आहे ऐं असां सभु आत्मायूं ब्रदर्स आहियूं। पुछो इहे ठीकु आहे, लिखो असां सभु भाउ आहियूं, असांजो बाप हिकु ई आहे। उन्हनि खां लिखवायो असां सभु सोल्स जो उहो सुप्रीम सोल आहे। उनखे फादर चइबो आहे न। इहो पको बुद्धि में विहारो त सर्वव्यापी आदि जी किचड़ पटी निकिरी वञे, है न। इहे सभिनि खां सुठी रीति बुद्धि में पको करायो कि असांजे शरीर जे अंदरि आत्मा रहंदी आहे, परमात्मा न रहंदो आहे। परमात्मा मथे रहंदा आहिनि, असां सभु आत्मायूं हेठि रहंदा आहिनि। असांजो उहो पीउ आहे। अगरि असां इहो उन्हनि खां लिखवाईंदासीं त सर्वव्यापी जो ज्ञान निकिरी वेंदो। असां सभु भाउ आहियूं। अलफ़ पहिरियों पढ़ाइणो आहे। चओ इहो पहिरियों सुठी रीति वेही लिखो। अॻियां सर्वव्यापी चईंदा हुया, हाणे सम्झाईंदो आहियां। सम्झंदा आहियो न, सर्वव्यापी न आहे। असां सभु भाउ आहियूं। सभी आत्मायूं चईंदियूं आहिनि गॉड फादर, परम पिता परमात्मा अल्लाह। पहिरियों त इहो निश्चय विहारणो आहे कि असां सभु आत्मायूं आहियूं, परमात्मा न आहे। माण्हुनि में ॾाढो वॾो इहो भूल आहे। दुनिया में झटि चई ॾींदा आहिनि कि भॻवानु मुंहिंजे अंदरि आहे। कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी आत्मायूं, मनुष्य आत्मा खे एतिरो बि न लॻंदो आहे कि असांजे अंदरि भॻवानु कीअं थी सघंदो आहे। मां त एॾो विकार बुराइनि जे वश थी कर्म कंदी आहियां। न असां में परमात्मा व्यापक आहे, न परमात्मा कण कण में आहे। त पहिरियों इहो निश्चय विहारो कि असां आत्मायूं आहियूं, परमात्मा न आहियूं। असां में परमात्मा व्यापक न आहे।
सभिनि में आत्मा व्यापक आहे। आत्मा शरीर द्वारा आधार शरीर जे आधार सां पाठ वॼाईंदी आहे। ये पक्को कराइणो आहे। अच्छा, पोइ उहो बाप सृष्टि चक्कर जी आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। बाप ई टीचर जे रूप में वेही सम्झाईंदा आहिनि। लख वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे। ये चक्कर अनादि ठहियलु आहे न। इक्वल कीअं आहे हिन खे ॼाणणो पए। सत्य त्रेता पास्ट थियो, नोट करो। उनखे चइबो आहे स्वर्ग, सेमी स्वर्ग। हुते देवी देवताउनि जो राज्य हलंदो आहे। सतयुग में आहे 16 कला संपूर्ण, त्रेता में 14 कला। सतयुग जो प्रभाव ॾाढो भारी आहे। नाम ई आहे स्वर्ग, हेवन। नई दुनिया सत्युग खे चइबो आहे न। उनजी महिमा करणी आहे। नई दुनिया में ई हिकु आदि सनातन देवी देवता धर्म आहे। चित्र बि तव्हां वटि आहिनि न, निश्चय कराइण जे लाइ। ये सृष्टि जो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। इन कल्प जी आयु 5000 वर्ष आहे। हाणे सूर्यवंशी चंद्रवंशियुनि खे बुद्धि में विहारियो। विष्णुपुरी ई बदल राम सीतापुरी ठहींदी आहे। उनजी पोइ डिनाइस्टी हलंदी आहे। 2 युग पास्ट थिया, पोइ ईंदो आहे द्वापर युग। रावण जो राज्य, देवताऊं वाम मार्ग में हली वेंदा आहिनि त विकारी सिस्टम ठही वेंदो आहे। सत्य त्रेता में सभई निर्विकारी रहंदा हुया। हिकु आदि सनातन देवी देवता धर्म रहंदो हुयो। चित्र बि ॾेखारिणो आहे, ओरली बि सम्झाइणो आहे। बाप असांखे टीचर थी करे ईअं पढ़ाईंदा आहिनि। बाबा पंहिंजो परिचय ख़ुदि ई अची करे ॾींदा आहिनि। ख़ुदि चईंदा आहिनि, मां ईंदो आहियां पतितनि खे पावन ठाहिण लाइ, त मूंखे शरीर ज़रूरु खपे न त ॻाल्हि कीअं करां। मां चैतन्य आहियां, सत्य आहियां, अमर आहियां। सतो रजो तमो में आत्मा ईंदी आहे, परमात्मा न ईंदो आहे। उहो त सदा ई चैतन्य सत्य अमर आहे। सदा ई जागती जोत, एवर प्योर आत्मा आहे। आत्मा ई पतित, आत्मा ई पावन ठाहींदी आहे। आत्मा में सभु संस्कार आहिनि। पास्ट जे कर्म व विक्रम जो संस्कार आत्मा खणी ईंदी आहे। सत्य में त विक्रम हूंदो ई न आहे। कर्म कंदा आहिनि, पाठ वॼाईंदा आहिनि, परंतु उहो कर्म अकर्म ठही वेंदो आहे। गीता में बि अक्षर आहे। हाणे तव्हां प्रैक्टिकल में सम्झो था न। ॼाणंदा आहियो बाबा आयल आहिनि पुराणी दुनिया खे बदल नई दुनिया ठाहिण, जाते कर्म अकर्म थी वेंदा आहिनि। उन्हनि खे ई सत्युग चइबो आहे। ऐं ॿियो हिते बि इहे कर्म विक्रम ई थींदा आहिनि। ऐं पोइ हिते कर्म विक्रम थी वेंदा आहिनि। हिनखे चइबो आहे कलयुग। त हाणे संगम ते आयो। बाबा ॿई तरफ़ जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। बाबा ॿई तरफ़ जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। हिकु हिकु ॻाल्हि सुठी रीति सम्झो। बाप टीचर छा सम्झायो अथई। अच्छा, बाक़ी गुरु जो कर्तव्य आहे। उनखे सॾ ई कंदा आहिनि कि अची करे असांखे पतित खां पावन ठाहियो। आत्मा पावन ठहींदी आहे, पोइ शरीर बि पावन ठहींदो आहे। पोइ सतगुरु खे छो सॾ कंदा आहिनि। उन्हनि जो कर्तव्य आहे असां पतित आत्माउनि खे पावन ठाहे करे लिबरेटर ऐं गाइड। बाबा चईंदा आहिनि जीअं सोनो वैसो जेवर ठहींदो आहे न। 24 कैरेट जो सोनो वठंदा ऐं खाद न विझंदा त जेवर बि अहिड़ो सतो प्रधान ठहींदो। अलॉय विझण सां पोइ तमो प्रधान ठही वेंदो आहे, छो जी खाद पइजी वेंदी आहे न। पहिरियों भारत 24 कैरेट पक्को सोने जी चिड़िया हुई, अर्थात सतो प्रधान नई दुनिया हुई। पोइ हाणे तमो प्रधान ठहियो आहे। पहिरियों प्योर सोनो आहे। नई दुनिया पवित्र, पुरानी दुनिया अपवित्र आहे। खाद पईंदी वेंदी आहे न। कंहिंजी खाद पईंदी आहे, विकारनि जी खाद पइजी वेंदी आहे। त आत्मा ऐं शरीर ॿई तमो प्रधान थींदा वेंदा आहिनि। इहे बाप सम्झाईंदा आहिनि। ॿियो कोई मनुष्य गुरु न ॼाणंदा आहिनि। सॾ कंदा आहिनि अची करे असांखे पावन ठाहियो।
सतगुरु जो कम आहे वानप्रस्थ अवस्था में मनुष्य खे ग्रस्त सां किनारो कराए, है ना। वानप्रस्थ अवस्था में गृहस्थी सां किनारो कराइण, ये सतगुरु जो कम आहे। त सॼी नॉलेज ड्रामा प्लान अनुसार बाप ई अची करे ॾींदा आहिनि। उहा आहे मनुष्य सृष्टि जो बीज रूप। उहो ई सॼे वृक्ष जी नॉलेज सम्झाईंदा आहिनि। उहा मनुष्य सृष्टि जो बीज रूप, उहो ई सॼे वृक्ष जी नॉलेज सम्झाईंदा आहिनि। शिव बाबा जो नाम सदैव शिव आहे। बाक़ी आत्मायूं सभु ईंदियूं आहिनि पाठ वॼाइण, त भिन्न भिन्न नाम धराईंदा आहिनि, मतिलबु शरीर धरंदा आहिनि त नाम अलॻि अलॻि बाप खे सॾु कंदा आहिनि, परंतु उन्हनि खे ॼाणंदा न आहिनि। उहे कीअं भाग्यशाली रत में ईंदा आहिनि ताकी पावन दुनिया में वठी वेंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि, मां उन्हनि जे तन में ईंदो आहियां जो ॾाढे जन्मनि जे अंत में आहे, पूरे 84 जन्म वठंदो आहे। राजाउनि जो राजा ठाहिण लाइ हिन भाग्यशाली रत में प्रवेश करिणो हूंदो आहे न। पहिरियों नंबर में श्री कृष्ण, उहा नई दुनिया जो मालिक। पोइ उहो ई हेठि उतरंदा आहिनि। सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्यवंशी, शूद्रवंशी ठहींदा आहिनि। पोइ वरी ब्रह्मावंशी ठहींदा आहिनि। गोल्डन में सिल्वर, आयरन, पोइ तव्हां आयरन खां गोल्डन ठही वेंदा आहियो। बाप चवंदा आहिनि मूंखे मुंहिंजो हिकु बाप, पंहिंजे हिकु बाप खे यादि करो जंहिंमें मां प्रवेश कयो आहे। हिन जी आत्मा में जरा बि इहा नॉलेज न आहे, इन में मां प्रवेश कंदो आहियां, इन करे इनखे भाग्यशाली रथ चईंदो आहियां। ख़ुदि चईंदा आहिनि मां हिननि जे ॾाढे जन्म जे अंत में ईंदो आहियां। गीता में अक्षर एक्यूरेट आहिनि। गीता खे ई सर्वशास्त्रमयी शिरोमणी गीता चइबो आहे, शिरोमणी चइबो आहे न। हिन संगम युग ते ई बाप अची करे ब्राह्मण कुल ऐं देवी देवता कुल जी स्थापना कंदा आहिनि। ॿियनि जो त सभिनि खे मालूम आहे ई। इन्हनि जो कोई खे पतो ई न आहे। ॿियनि जो त सभिनि खे मालूम आहे ई, इन्हनि जो कोई खे पतो ई न आहे। ॾाढे जन्मनि जे अंत में अर्थात संगम युग ते ई बाबा ईंदा आहिनि। मतिलबु संगम युग जो कंहिंखे पतो ई न आहे कि संगम युग ते एॾो वॾो कमु थींदो आहे। बाप चईंदा आहिनि मां बीज रूप आहियां। श्री कृष्ण त आहे ई सतयुग जो रहवासी, उन्हनि खे ॿी जॻह त कोई ॾिसी न सघे न। पुनर्जन्म में त नाम रूप देश काल सभु बदिली वेंदा आहिनि। पहिरियों नंढो ॿारु ॾाढो सुंदर हूंदो, पोइ वॾो थींदो, पोइ शरीर छॾे ॿियो वठंदो। इहे ठहियलु हिकु ड्रामो आहे। ड्रामा जे अंदरि फिक्स आहे न। ॿियो शरीर में त उनखे श्री कृष्ण न चईंदासीं न। ॿिए शरीर में त नाम आदि ॿियो थी वेंदो न। समय, फीचर, स्थिति, तारीख़ आदि सभु बदिली वेंदा। वर्ल्ड जी हिस्ट्री, जोग्राफी हूबहू रिपीट थींदी आहे न। त इहे ड्रामो रिपीट थींदो रहंदो आहे। सतो रजो तमो में ईंदा अचिणो ई आहे। सृष्टि जो नाम, युग जो नाम सभु बदिली वेंदा आहिनि। काथे सतो प्रधान सृष्टि, काथे तमो प्रधान सृष्टि, काथे सतयुग, काथे कलयुग। हाणे संगम युग आहे। मां ईंदो आहियां संगम ते। इहा असांखे अंदरि में पको रहणो खपे। बाप टीचर गुरु आहे, जो पोइ सतो प्रधान ठाहिण जी युक्ति सुठी रीति ॿुधाईंदा आहिनि। टीचर गीता में बि देह सह देह जी सभु धर्मनि खे छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झो, ईअं लिखियलु आहे। वापसि पंहिंजे घर ज़रूरु वञिणो आहे। भक्ति मार्ग में केतिरी महिनत कंदा आहियूं भॻवान वटि वञण जे लाइ। उहा आहे मुक्ति धाम। कर्म सां मुक्त हिन इनकॉर्पोरियल दुनिया में अची करे वेहींदा आहियूं।
पाठधारी घर वियो त पाठ सां मुक्त थी वियो। सभु चाहींदा आहिनि असांखे मुक्ति मिले, परंतु मुक्ति कंहिंखे मिली न सघंदी आहे। हीअ ड्रामा अनादि अविनाशी आहे। कोई चए हीअ पाठ वॼाइणु असांखे पसंदि न आहे, परंतु हिन में कोई कुझु करे न सघंदो आहे। ये अनादि ठहियलु ड्रामो आहे, हिकु बि मुक्ति खे न पाए सघंदो आहे। उहे सभु अनेक प्रकार जी मनुष्य मत आहिनि। इहा श्रीमत आहे श्रेष्ठ ठाहिण लाइ। मनुष्य खे श्रेष्ठ न चईंदासीं, देवताउनि खे ई श्रेष्ठ चईंदासीं। उन्हनि जे अॻियां सभु नमन कंदा आहिनि त उहा श्रेष्ठ ठहरिया न, परंतु इहे बि कंहिंखे पतो न आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो 84 जन्मनि त वठिणा ई आहिनि। श्री कृष्ण देवता वैकुंठ जो प्रिंस उहा हिते कीअं ईंदो, न उन गीता ॿुधाई। सिर्फ़ु देवता हुयो, इन करे सभई माण्हू उनखे पूॼंदा आहिनि। देवता आहिनि पावन, ख़ुदि पतित ठहरिया। चईंदा बि आहिनि मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। तव्हां असांखे अहिड़ो ठाहियो। शिव जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि असांखे मुक्ति ॾियो। उहो कॾहिं जीवन मुक्ति जीवन बंद में ईंदा ई न आहिनि। इन करे उन्हनि खे पुकारंदा आहिनि कि असांखे मुक्ति ॾियो। ॾिसो, जेको कॾहिं जीवन मुक्ति जीवन बंद में न अचण वारो असांखे पूरो हुनजो ज्ञान ॾींदो आहे ऐं मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो बि ॾींदा आहिनि। लेकिन सभु ॼाणंदा आहिनि कि उहो जनम मरण खां न्यारा आहिनि, जीवन मुक्त जीवन बंद में न ईंदा आहिनि। हिन करे सभु उन्हनि खे पुकारंदा आहिनि कि असांखे मुक्ति ॾियो। जीवन मुक्ति बि उहे ई ॾींदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो बाबा ऐं मम्मा जी असां सभु ॿार आहियूं, उन्हनि सां असांखे था धन मिलंदो आहे। मनुष्य त बेसमझी सां मांगण लॻी वेंदा आहिनि। बेसमझ त ज़रूरु दुखी ई हूंदा न, अथाह दुख भोगणो पवंदो आहे। त इहे सभु ॻाल्हियूं ॿारनि खे बुद्धि में रखणी खपनि। हिकु बेहद जे बाप खे न ॼाणण जे कारण केतिरो आपस में लड़दा रहंदा आहिनि, आर्फन ठही पवंदा आहिनि। उहो थींदो आहे हद जे ऑर्फन्स या बेहद जो ऑर्फन्स। अगरि सभु सम्झी वञनि कि असां सभिनि जो पीउ हिकु ई आहे, असां हिकु ई घर मां हिन सृष्टि ते खेल खेॾण आया आहियूं, त केॾो सुठी दुनिया थी वञे, है न। बाप नई दुनिया स्थापना कंदा आहिनि। हाणे आहे ही पतित आत्माउनि जी पतित दुनिया। पावन दुनिया सतयुग खे चइबो आहे, पुराणी दुनिया कलयुग खे चइबो आहे। त बुद्धि में इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। पुराणी दुनिया जो विनाश थी वेंदो, पोइ नई दुनिया में ट्रांसफर थी वेंदासीं। हाणे असां टेम्पररी संगम युग ते खड़ा आहियूं। पुराणी दुनिया सां नई दुनिया ठहे थी न, नई दुनिया जो बि पतो आहे। तव्हांजी बुद्धि में हाणे नई दुनिया अचणी खपे। उठंदे वेहींदे बुद्धि में रहे कि असां पढ़ाई पढ़ूं था, बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। स्टूडेंट जो खे इहे यादि रहणो खपे। पोइ बि उहो यादि नंबरवार पुरुषार्थ अनुसार रहंदी आहे। बाप बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार पोइ यादि प्यार ॾींदा आहिनि। अच्छा पढ़ण वारा खे टीचर ज़रूरु प्यार जास्ती कंदो न, केतिरो अंतर पइजी वेंदो आहे। हाणे बाप त सम्झाईंदा रहंदा आहिनि न, ॿारनि खे धारणा करणी आहे। हिकु बाप जे सवाइ ॿियो किथे बि बुद्धि न वञे। बाप खे यादि न कंदा त पाप कीअं कटिजंदा। माया घड़ी घड़ी तव्हांजो बुद्धि योग तोड़े ॾींदी। माया ॾाढो दुख ॾींदी आहे। बाबा मिसाल ॾींदा आहिनि। भक्ति मार्ग में असां लक्ष्मी खे पूछंदा हुआसीं। चित्र में ॾिठो लक्ष्मी पांव दॿाए थी, त उन्हनि खे मुक्त कराए ॾियो। उन्हनि जी यादि में वेंदा तॾहिं बुद्धि हेॾे होॾे वेंदी हुई त पंहिंजे खे थप्पड़ मारंदा हुआ। बुद्धि ॿियो तरफ़ छो थी वञे। आख़िरी विनाश बि ॾिठो, स्थापना बि ॾिठी। साक्षात्कार जी आश पूरी थी। सम्झो हाणे नई दुनिया ईंदी।
असां इहे ठहींदासीं। बाक़ी इहा पुराणी दुनिया त विनाश थी वेंदी। पको निश्चय थी वियो। पंहिंजी राजधानी जो बि साक्षात्कार कयो त बाक़ी रावण राजे जे राज्य जो छा कंदा, जबकि स्वर्ग जी राजाई मिले थी। इहे थी ईश्वरीय बुद्धि। इहे ब्रह्मा बाबा पंहिंजो ॿुधाइनि था। ईश्वर प्रवेश करे इहा बुद्धि हलाई। ज्ञान कलश त माताउनि खे मिलंदो आहे न, माताउनि खे सभु कुझु ॾेई छॾियो। तव्हां कारोबार संभालो, सभिनि खे सिखलायो। सिखलाईंदे सिखलाईंदे हेसि ताईं अची हिकु ॿ खे ॿुधाईंदे ॿुधाईंदे ॾिसो हाणे केतिरा थी विया आहिनि। आत्मा पवित्र थींदी वेंदी आहे, पोइ आत्मा खे शरीर बि पवित्र खपे। सम्झंदा आहिनि, पोइ बि माया भुलाए ॾींदी आहे। तव्हां चईंदा आहियो 7 रोज़ पढ़ो त चईंदा आहिनि कल्ह ईंदा। ॿिए ॾींहुं माया खलास करे ॾींदी आहे। ईंदा ई न आहिनि। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त भॻवान सां ई अची करे भॻवान सां न अची करे पढ़ंदा आहिनि। चईंदा बि आहिनि हा ज़रूरु ईंदासीं, परंतु माया उड़ाए ॾींदी आहे, रेगुलर थियणु न ॾींदी आहे। जंहिं कल्प पहिरियों पुरुषार्थ कयो उहो ज़रूरु कंदा, ऐं कोई हटी आहे ई न। तव्हां पुरुषार्थ ॾाढो कंदा आहियो, वॾा वॾा म्यूज़ियम ठाहींदा आहियो। जंहिं कल्प पहिरियों सम्झो उहो ई सम्झंदा। विनाश त थियणो ई आहे न, स्थापना बि थींदी। आत्मा पढ़ी करे फर्स्ट क्लास शरीर वठंदी। हाणे असां हिन तमो प्रधान दुनिया शरीर में वेठा आहियूं। पोइ असां सभु सतो प्रधान ठही करे परमधाम में हलंदासीं। पोइ असां सभु पंहिंजे पंहिंजे नए फर्स्ट क्लास शरीर में ईंदासीं, है न। आत्मा पढ़ी करे फर्स्ट क्लास शरीर वठंदी, जेकी कॾहिं कुझु बीमारी थींदी न, जंहिंमां कॾहिं बदबू ईंदी न। बाबा चईंदा आहिनि एम ऑब्जेक्ट इहा आहे न, इहे यादि छो न पाइणो खपे। हाणे असांजो लक्ष्य ई इहो आहे। माण्हू जीअं जो माण्हू जो लक्ष्य हूंदो आहे न कि असां करोड़पति ठहूं, असां डॉक्टर ठहूं, असां इंजीनियर ठहूं। असांजो लक्ष्य आहे कि असां ख़ुशी ख़ुशी सां पंहिंजी अंतिम शरीर छॾे परमधाम में वञूं, पोइ पंहिंजी नई राजधानी में फर्स्ट क्लास शरीर वठी राजाई करूं। हाणे असां नई दुनिया में वेंदा आहियूं पंहिंजे पुरुषार्थ अनुसार। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां बुद्धि में सदा यादि रहे कि हाणे असां थोरे समय जे लाइ संगम ते वेठा आहियूं। पुराणी दुनिया जो विनाश थींदो त असां नई दुनिया में ट्रांसफर थी वेंदासीं। हिन करे हिन सां बुद्धि योग कढी छॾियो। हिन सां बुद्धि योग कढी छॾियो। ॿियो आहे सभी आत्माउनि खे बाप जो परिचय ॾेई करम अकरम विकरम जी गुह्य गति सम्झाइणी आहे। पहिरियों अलफ़ जो ई पाठ पक्को कराइणो आहे। वरदाना श्रेष्ठ प्राप्तियुनि जी प्रत्यक्ष फल द्वारा सदा ख़ुशहाल रहण वारा एवर हेल्दी ठहो। संगम युग ते हाणे कयो, हाणे श्रेष्ठ प्राप्ति जी अनुभूति थी। इहे थी वियो प्रत्यक्ष फल। सभिनि खां श्रेष्ठ फल आहे समीपता जो अनुभव थियणु। सभिनि खां श्रेष्ठ फल आहे समीपता जो अनुभव थियणु कि बाबा ऐं मां साथ साथ आहियूं। अॼुकल्ह साकार दुनिया में चईंदा आहिनि कि फल खाओ त तंदुरुस्त रहंदव। हेल्दी रहण जो साधन फल ॿुधाईंदा आहिनि, ऐं तव्हां ॿार हर सेकेंड प्रत्यक्ष फल खाईंदा ई रहंदा आहियो।
हिन करे एवर हेल्दी आहियो ई। यदि तव्हां सां कोई पुछे कि तव्हांजो छा हाल चाल आहे त चओ कि फ़रिश्तनि जहिड़ी चाल आहे ऐं ख़ुशहाल आहियूं। फ़रिश्तनि जहिड़ी चाल आहे ऐं ख़ुशहाल आहियूं। स्लोगन आहे सर्व जी दुआनि जे खज़ाने सां संपन्न ठहो त पुरुषार्थ में महिनत न करणी पवंदी। जीवन में जेतिरियूं असां दुआयूं हूंदियूं न असांखे, ओतिरो असां जीवन में सदा संपन्न रहंदासीं त असांखे जीवन में कॾहिं बि महिनत न करणी पवंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।